अस्सलामुअलैकुम तान सिराया एसटीवी न्यूज़ आई माया वली मोहम्मद चाड़ो नाज़िर सजाउल खां सलीम अल्लाह जी रिपोर्ट ते नज़र विझूं था। सिंध यूनाइटेड पार्टी के मरकज़ी नायब सदर जंगदेश आहूजा अमीरादात मोहर अमीर अली थेबो ऐं गुलसन रंद प्रेस क्लब सजावल में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ज़ैन शाह समेत समूरे क़ौमी कारकुन कूड़ा केस ख़त्म कया वञनि या पलीत सियासत ख़त्म कई वञे। हक़ीक़ी सियासत हुजणु घुरिजे। माल कमायो सियासत के बर्दाश्त कोन कंदासीं। सिंध जे क़ौमी कारकुन मथां दहशतगर्दीअ जा कूड़ा केस अदालत में हलंदड़ आहिनि ऐं तारीख़ बि तारीख़ जो सिलसिलो हलंदड़ आहे। इहो अदला जे हथ में आहे ऐं अदलिया जो कमु आहे तगड़ो इंसाफ़ ॾियणु। हुन चयो त सिंध यूनाइटेड पार्टी ईंदड़ इलेक्शन में भरपूर हिसो वठंदी। यूनियन काउंसिल खां मुल्की सतह ताईं MPA MNA सीटुनि ते पंहिंजा उम्मीदवार बीहारिया वेंदा। जुगदेश आहूजा चयो त सिंध एक्शन कमेटी पारां 19 सेप्टेम्बर ते बीहारिया टाउन सिंध दुश्मन मनसूबे ख़िलाफ़ ऐं गिरफ़्तार क़ौमी कारकुन जी आज़ादी लाइ सिंध सतह ते भरपूर एहतियात कंदे असांखे उमेद आहे त अवामी ताक़त सां नापाक मनसूफ़ा समुंड में लुढ़ी वेंदा। हुन चयो त PP सरकार बहरिया टाउन जे वलार ऐं ॿियनि सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ आवाज़ उथाईंदड़ क़ौमी कारकुन ख़िलाफ़ दहशतगर्दी जा कूड़ा केस भरिया आहिनि जेका इंतकामी कार्रवाई सम्झूं था। आख़िर में हुन चयो त सिंध सरकार एतिरो ज़ुल्म करे जो सुभाणे बर्दाश्त करे सघे। संदन हथ पेर कारा आहिनि। उहे अवामी